नाज़रीन, टंडो जाम में पाकिस्तान ख़ासकेली राजोड़े इतिहाद पारां पुर वारदात जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां ॾिसूं था टंडो जाम मां मेरान टीवी जे रिपोर्टर इमरान सोज जी रिपोर्ट। नाज़रीन, असां इन वक्त मौजूद आहियूं टंडो जाम प्रेस क्लब ते, जिथे पाकिस्तान ख़ासकेली राजूणी इतिहाद जे प्लेटफॉर्म तां जेको आहे फुर जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ ऐं जेका फुर थियल रक़म आहे उहा वापसि न कराइण ख़िलाफ़ पाकिस्तान ख़ासकेली राजूणी इतिहाद जे प्लेटफॉर्म तां ख़ासकेली बिरादरी पारां जेको आहे हीउ एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। असां कहिड़ा मुतालबा आहिनि वधीक ऐं फुर कीअं थी, कंहिंखां थी, पुलिस जो जेको आहे किरदारु छा आहे, अचो इन्हनि सवालनि जा जवाब मालूम। 2.5 लाख रुपया फुर थी वही है। इन मज़ूर है, पौरत है, इन के SP साहब के गुजारिश है तो ये जेका मानू बधा हुआ आहिनि बधे असांजो माना मुताबिलो पूरो करे। बैंक तां पैसा कट रहा है जो मीर नाके का अॻियां फाटक ओरिया दही के दुकान से जो दही वठी रहियो हो तो ओचितो 3 फोरू जेके नामालूम मोटरसाइकिल हथियारनि के ज़ोर ते यरगर माल उनके बनायो वियो ऐं उनका 2.5 लाख रुपया जेके खीसनि मां जड़ती करे उनके कढिया विया। इहो केस 26/8/2025 ते असां दाख़िल अर्जी करायो थी, जंहिंजी NC कटाई थी। पोइ 2009 13 ते FIR जे आगाज़ असुला FIR कटी ऐं जंहिंखां पोइ उन जा 26 ॾींहं थी चुका आहिनि, को बि असांखे जवाब न मिलियो ऐं गुलज़ार तुनी जवाबदारनि खां पैसा वठी गिरफ़्तार करे उहा कार गिरफ़्तार करे हीअ FIR कटी पई आहे। उन में कार ॼाणाई वई आहे, पर अञा ताईं असांजा उहे जवाबदार कार जा बि माना जेको थो छॾे ॾिना न वॾा माण्हू आहिनि, अला वकील आहिनि, अला जज आहिनि। असांखे इहो पुलिस चए थी वॾा माण्हू आहिनि, असीं नथा ॿधी सघूं। बाबा वॾा माण्हू फुरूं कंदा, चोरियूं कंदा, ग़रीबनि जो पोइ केरु, असां त तव्हां वटि ईंदासूं। सो SP खे अपील आहे आदिल चांडे के त बाबा हिन जी जांच साफ़ शफ़ाफ़ कई वञे। जेको आहे तव्हांजो एहतजाज छो कयो आहे ऐं कंहिंखां फुर थी हुई, घणा बाबा जमाल ख़ासकेली वारनि खां फुर थी वई, उन करे असां एहतियात कयो आहे। महिरबानी करे असां इंसाफ़ कयो वञे। ख़ासकेली इतिहाद खां पैसा फुरिजाना 2.5 लाख रुपया। सो SS खे चयो हुयो, SS जो आसरा ॾी, SS जो मगी ॿियो हलियो आहे। हाणे असां इहो अपील था करियूं SP खे, DSP खे, IG खे त असांजो दाद करियो। कैमरा टीम सां गॾु इमरान अली, मेरान टीवी टंडो।